पंहिंजे घर जो समूरो सामान खपाए तालीम ते आयमि, तालीम त हासिल कयमि। हाणे मूंखे BA जी डिग्री बि मिली वई हाली, पर मूंखे नौकिरी कान थी मिले। हाणे छा कजे? ॾिसां कंहिं मुर्शिद खां को धाॻो वठां, ॿियो छा कयां? चवांसि का मुर्शिद नौकिरी कान थी मिले, तालीम मुकमल कई आहे। मुर्शिद साईं ॾियो हाल भला। हफ़्तो खनि थियो आहे को मुर्गो ई न आहे, पर तोरा धाॻा फीना असर छॾे विया आहिनि था। अठो न होनी आहे भेण, पिया दाल पिया खाऊं, खाईंदा सिंधी ॿकर ईंदा, कुकड़ ईंदा, हाणे मरूं था पिया बुख। हाँ मुरीद यार, हफ़्तो थी हलियो, को बि गिराक न आयो आहे। अॻ में लोंडे बाद पींदा, तावीद कराईंदा, खीसा सावा लॻा पिया, छोकिरे नारा पींदा हा की डुट नारा पींदा। हाणे हफ़्तो थी हलियो, को गिराकी कोन आयो आहे। हाणे कजे छा? भला मुर्शिद ॾे हवाल का बेईमानी शुरू कई अथई या को मसलो आहे छा? को तूं ॿुधा भला, असां तुंहिंजा मुरीद आहियूं, ख़िदमतगार आहियूं। बेईमानी का बि कान्हे, बसि इहो आहे पैसा सॼी हणंदो आहे। मुरीद तूं टेंशन न कर, अॼु ई तोखे मां ॿकर खारायां थो। काॾे वेंदा? खोड़ मुर्गा ईंदा। अॼु मूंखे उमेदु आहे त को न को मुर्गो ज़रूरु ईंदो। असां बाक़ी मुर्शिद छाजे लाइ वेठा आहियूं गोॾा खोड़े? को ईंदो मुर्गो? हाणे तूं हीअं करे, ॿाहिरि घिटीअ में बीह, को माण्हू हेॾे होॾे जेको वञे थो न, हुनखे ॿाह मिंट छिके आहे हेॾे, हुन कमु लाहियूं था। मां वञा थो ज़रूरु, असां मरूं था पिया बुख, दाल खाई खाई पेट में ई सूर पियो। मां वञा थो, बसि वठी थो वञा कंहिंखे न कंहिंखे। ख़बर पई आहे त पाड़े में हिन में को पीर आहे, चवंदा हुनजा सॻा लॻनि बि था, लॻे थो उन ॾेई वञिणो पवंदो। दोस्त ॾे हवाल भला, परेशान लॻो पियो, को मसलो आहे या? हा यार, मसलो त आहे नी। हाणे मां पंहिंजे घर जा कलर खपायो, जेको बि घर में सामान हुयो लो खपाए, मां पढ़ियुसि, तालीम हासिल कयमि, तालीम हासिल करे वियुसि, हलियो डिग्री बि मिली आहे, पर मूंखे हिन मुल्क में नौकिरी कान थी मिले। हाणे छा कजे? ॾिसां ॻोल्हियां त को मुर्शिद। अरे यार मारे जॾहिं असां पाण हुन मुर्शिद जा मुरीद आहियूं, माण्हुनि खे ड्यूटियूं वॾियूं वॾियूं 3-3 लखनि वारी पघार महीने ते ड्यूटियूं मिलनि, अहिड़ी मुर्शिद जी दुआ ई सॻो आहे। अजाए परेशान, लोह खपाए, इहा छा छा खपाए, तालीम कई, हाणे थोरो त मसलो 10-20 हज़ार ख़र्चु ईंदे। अचु मुर्शिद वटि। अच्छा, उहो मुर्शिद किथे आहे? अचु त तोखे मुर्शिद वठी थो हलां, असां पाण हुन जी ख़िदमतगार कंदा आहियूं। हल हल, पोइ लॻे थो साॻो ई मुर्शिद। हल हल, मूंखे वणे वठी हल। अस्सलाम वालेकुम मुर्शिद साईं। हक हक मुर्शिद साईं, हक हक। हाय मुर्शिद ही छा थो करे? चुप चुप, इहो मुरीद इहो ई तेरा ख़िदमतगार ऐं जाॻा ईंदो अथसि, को ईंदो आहे फीनेला, चुप करे वेही रह। मुरीद साईं न की जाॻायो भला। हक मुर्शिद साईं, हक मुर्शिद साईं, आयो आयो धागे फीने वारो आयो आयो। आयो आहे मुर्गो? हा वाह, छा मसालो आहे? हा मुर्शिद साईं, हक़ मौजूद, हक़ मौजूद। सदा मौजूद बाबा, छा मसालो आहे? मुर्शिद साईं मसलो इहो आहे त मूं तालीम हासिल कई आहे, मुकमल तालीम, मूंखे डिग्रियूं बि मिलियूं आहिनि। यकीन कयो, मूं घर जो कलर खपाए आयसि, लोह खपाए में, स्कूल वेंदो हुअसि, माना का शइ असांजे घर में कान्हे, मूं हर शइ खपाए तालीम त हासिल कई, पर हाणे मूंखे नौकिरी कान थी मिले। ऐं तव्हां वटि को मूंखे सॻो फीनो ॾियो जीअं मूंखे नौकिरी मिले। बाबा साईं, तुंहिंजो सॼो मसलो ॿुधी छॾियो, हाणे तोखे ई मुरीद सॼो मसलो हल कंदो। अड़े हल बाबा, तुंहिंजी हिते जाइ कान्हे, निकिरे अथऊं। असां मुर्शिद 10 डिग्रियूं कयूं आहिनि, LLB MPS DD LLB MSc, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं डिग्रियूं कयूं, पोइ बि पिनण वारी सूरत में धागा फीणा थो करे वेठो। तोखे वरी हिते नौकिरी खपे, जेके तोखे बि कमु करिणो आहे त पोइ मुर्शिद जो मुरीद थियणो पवंदई।